दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी एक वॾी ख़बर अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। जी हाँ दोस्तों, उहा कहिड़ी ख़बर आहे? उहा हिकु बहितरीन अॼु तव्हांजे लाइ असां अपडेट्स आंदी आहे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, ड्रामा सीरियल दुलाब हाणे जेको सौथे ते एंड थियण वारो आहे। हाणे अचण वारो एपिसोड जेको आहे उन में तव्हां ॾिसंदो, पहिरियों मंसूर खान खे उनजी माउ सलाह ॾींदी तूं बि शादी कर, ऐं मंसूर खान इन ॻाल्हि ते आमादा थी वेंदो। होॾां जेकी ककर जी भेण आहे, तव्हां ॾिसजो हाणे घर मां भॼंदी, वरी ॿीहर हिकु चकर सिधो मंसूर खान वटि वञी पुॼंदी ऐं हू घर पंहिंजो छॾे ॾींदी। ऐं इहो वॾो फॾो वरी ॿीहर उथण वारो आहे ऐं मंसूर खान जी कंध में पइजण वारो आहे। होॾां राज़न जेको मजबूर थी करे मुराद वटि वेंदो पंहिंजे भाउ खे छॾाइण जे लाइ। मुराद उन खे कुझु बि उनजी ॻाल्हि न ॿुधंदो, उन मथां अञा रांदो दाबो कंदो ऐं सोडल जा दोस्त मुराद खे मैसेज ॾेई वेंदा आहिनि त तुंहिंजे भाउ खे फलाणे तोतनि जे माण्हुनि पकितो आहे, उन खे क़ाबू कर, तूं राज़न वारे भाउ खे छॾे ॾे, न दुश्मनी वधी वेंदी। उन हाशिम खे बि क़ाबू करण जे लाइ मुराद फुल तयारु वेठो आहे। तमामु जल्द तव्हां ॾिसंदो त इहो हाशिम जेको उठ आहे इहो बि किरियल तव्हांखे किथे न किथे नज़र ईंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो, सब्सक्राइब बि कंदा रहो चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।